सकाफ़त जे हवाले सां प्रेस क्लब ॿाहिरां हिकु मुख्य तक़रीब थी गुज़री जंहिंमें सवनि जी तादाद में नौजवाननि तोड़े ॿारनि सकाफ़ती वेस टोपी अजरक पहिरे शिरकत कई। तक़रीब में नाले वारी फ़नकारनि सनम नाज़, लाल बख्श टिगड़ ॿिनि क़ौमी गीत ॻाए वेठलनि खे झुमाइण ते मजबूर करे छॾियो। क़ौमी किताबनि जो स्टॉल पिणु लॻायो वियो। बिरशाह में सकाफ़ती ॾियारो वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हायो वियो। हज़ारे शहरिन रैलियूं कढी दरगाह बिरशाह ते हाज़िरी भरी। इन मौक़े ते इस्तक़बाल कैंप लॻाई वई ऐं हर ईंदड़ रैली मथां गुलनि जी वर्खा कई वई। जॾहिं शहर में सकाफ़ती रंग निकिरी पिया, अवामी तहरीक जस कम, क़ौमी अवामी तहरीक, फेल लीग ऐं ॿियनि पार्टियुनि जे सभई अॻुवाणनि कारकुननि टोपी अजरक पटका पाए शानदार सकाफ़ती रैली कढी। कुडण में सकाफ़त जा रंग निकिरी पिया। हर तरफ़ सिंधी माण्हू टोपियुनि ऐं अजरकनि जी झिरमिर ऐं क़ौमी गीतनि ते रक़्स करे सिंध मड़ सां पंहिंजी सचाई ऐं मोहबत जो वचन वरचायो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।